वो कॉलेज के माल गनीमत समझी करे लुटे रहियो आहे। कॉलेज जूं दीवारूं खां वेंदे वण फर्नीचर उतां जो जेके नायाब वण आहिनि लाख रुपयनि जा उन्हनि खे कटाए करे उन जूं तस्वीरूं असां MD साहब के चेयरमैन साहब के सेशन साहब के एप्लीकेशन जे थ्रू उहे शयूं असां मोकिलियूं आहिनि त प्रिंसिपल साहब के असीं 10 दफ़ा उनखे असीं चई चुका आहियूं त उन जो जवाबु इहो आहे त अदा जिनखे आदत या पियल हूंदी उहो इहे कमु कंदो। माना जेको मुलाज़िम आहे एॾो बाअसर आहे जो हुनखे पंहिंजो ऑफिसर बि इन कम खां नथो रोके सघे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। गवर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज दादू करप्शन जे वर चढ़ी वियो। बजट में खुर्द बुर्द शागिर्दनि जे लाइ साफ़ पानी, बाथरूम, पार्क ऐं ॿियनि सहूलियतुनि खां महरूम अमले जी मनमस्ती, ड्यूटीअ तां गैर हाज़िर शागिर्द परेशान, शहरनि ऐं समाजी अॻुवाणनि में ॻणतीअ जी लहर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जीअं त मां साजिद अली पंवर दादू शहर खां। सर जीअं त पॉलिटेक्निकल कॉलेज दादू में मुसलसिल 2 खां 3 साल खां वठी हितां जो मुलाज़िम आहे हिकिड़ो जेको प्रिंसिपल ऑफिस जो अटेंडेंट आहे, उहो कॉलेज खे माल गनीमत समझी करे लुटे रहियो आहे। कॉलेज जूं दीवारूं खां वेंदे वण फर्नीचर उतां जो जेके नायाब वण आहिनि लाख रुपयनि जा उन्हनि खे कटाए करे उन जूं तस्वीरूं असां MD साहब के चेयरमैन साहब के सेशन साहब के एप्लीकेशन जे थ्रू उहे शयूं असां मोकिलियूं आहिनि त प्रिंसिपल साहब खे असीं 10 दफ़ा उनखे असीं चई चुका आहियूं त उन जो जवाबु इहो आहे त अदा जिनखे आदत या पियल हूंदी उहो इहे कमु कंदो। माना हू जेको मुलाज़िम आहे एॾो बाअसर आहे जो हुनखे पंहिंजो ऑफिसर बि इन कम खां नथो रोके सघे। उन खां पोइ उन कॉलेज जे अंदरि राति जे टाइम में गैर इख़लाक़ी कम बि थियनि था। उन सां गॾु कॉलेज जे ट्रांसफार्म जे जेको अंदरि कॉलेज जो आहे उन मां बिजली जा कनेक्शन ॿाहिरि घरनि में दुकाननि में शहर में ॾेई करे उन्हनि जो फ़ी कनेक्शन खां 500 रुपया उगाड़ी करे उहो प्रिंसिपल साहब उन पंहिंजे जेको अटेंडेंट आहे हाशिम पंवर उन खां वठे थो। असांजो इहो अर्ज़ु आहे आला अख़्तियारनि खां, टेक्निकल एजुकेशन जा जेके आला ऑफिसर आहिनि, मैनेजिंग डायरेक्टर आहे, चेयरमैन साहब आहे, त खुदारा हिन कॉलेज जी मालिकी कयो ऐं हिन कॉलेज जे खे जेको तबाह करण में जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां को एक्शन वठो ऐं उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु तव्हां का कार्रवाई कयो। न त हिन कॉलेज जे अंदरि 40 खां 50 रेगुलर बेसिस ते 40 खां 50 मेयूं सॼो ॾींहुं बीठियूं आहिनि। 40 खां 50 में जंहिंजूं तस्वीरूं आऊं तव्हांखे इन वीडियो जी सूरत में तव्हांखे ॾसूं था। दीवार जो जेको अशर आहे लाखों रुपयनि जूं उहे सिरूं आहिनि। दीवार खे हथ सां ढाहे करे नाबूद उन दीवार जो मटीरियल लोह सिरूं उहे विकिरो कयूं आहियूं। हुतां जा नायाब वण जेके आहिनि सवनि जे तादाद में उहे कटे करे उहे विकिरो कयो आहे। उतां जा पखा कंप्यूटर जे घणो कुझु सामान उन सां गॾु घणे पैमाने ते राति जे टाइम में गैर इख़लाक़ी कम थियनि था जेके उतां जो मुलाज़िम आहे उन जी सरपरस्ती ऐं उन जी निगरानी। शागिर्दनि ऐं दादू जे शहरनि दायो त दादू पॉलिटेक्निकल कॉलेज जो हिकु नंढो मुलाज़िम मोहम्मद हाशिम प्रिंसिपल जे आशीर्वाद सां सॼे कॉलेज जो मालिक बणिजी वियो आहे। सरेआम कॉलेज जा वण कढे अरसे खां विकिणे रहियो आहे। हुननि चयो त कॉलेज जी भित खे हथ सां केराए चौदीवारीअ जूं सिरूं ऐं लोह पिणु खणी विकिरो कयो वियो आहे। कॉलेज अंदरि शागिर्दनि लाइ का बि सहूलियत मौजूदु न आहे। कॉलेज जा एयर कूलर, कंप्यूटर ऐं ॿियो सामान कॉलेज मां गुम कयो वियो आहे, जंहिं सबबु शागिर्दनि खे पढ़ाईअ में सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। जॾहिं त राति जे वक़्तु कॉलेज अंदरि शराब जूं महफ़िलूं पिणु हली रहियूं आहिनि।
कॉलेज अमले वारनि जा दोस्त बग़ैर ख़ौफ़ ख़तरे जे कॉलेज जे क्लासरूमनि में मंशियात, चर्स, भंग ऐं शराब वापरायो वञे पियो, जंहिं ख़िलाफ़ कॉलेज जे आसपास रहंदड़ माण्हुनि ऐं कॉलेज जे शागिर्दनि काफ़ी दफ़ा प्रिंसिपाल खे शिकायत कई, पर प्रिंसिपाल कार्रवाई करण बदिरां मुकमिल ख़ामोशी इख्तियार कई आहे। जॾहिं त कॉलेज जे अंदरि मुलाज़िमनि जूं वॾे अंग में मेंहूं बकरियूं ॿधल रहनि थियूं, जेके गोल चकर काटींदियूं रहनि थियूं, जंहिं सबबि कॉलेज जी सूंहं ते ख़राब असर पवे थो। शहरियुनि जो वधीक चवणु आहे त कॉलेज अंदरि मुलाज़िम ड्यूटी करण बदिरां घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। शागिर्द टाइम ते कॉलेज पहुची नथा सघनि, पर अमलो 12 वॻे मस पहुचे थो। जॾहिं त शागिर्दनि ॿुधायो त कॉलेज मां बिजली दुकानदारनि खे कॉलेज जी करता धरता मुलाज़िम फी दुकान 500 रुपया माहवार वठी प्रिंसिपाल जो खीसो गरम करण में भाङे भाईवार बणियल आहिनि। हुननि चयो त शागिर्दनि खां हर जाइज़ कम ते पैसनि जी डिमांड कई वञे थी। दाख़िला फीस ऐं एनरोलमेंट फीस जे बहाने ॿिन्ही हथनि सां लुटियो पियो वञे, जंहिं में कॉलेज जो प्रिंसिपाल हाकिम अली उॼण पिणु शामिल आहे। कॉलेज अंदरि 100 खां वधीक अमलो मुक़ररु थियल आहे, जंहिं में पटेवाला, चौकीदार, लेक्चरार, लैब असिस्टेंट, क्लार्कनि समेत ॿियो अमलो आहे। पर कॉलेज में ड्यूटीअ ते 5 मुलाज़िम बि मुश्किल सां मिलंदा। शागिर्दनि खे दाख़िला ॾियण जे नाले ते वॾी रिश्वत वरिती वञे थी। हुननि चयो त कॉलेज जो बाअसर मुलाज़िम मोहम्मद हाशिम कॉलेज अंदरि अच्छे कारे जो मालिक बणियल आहे, जंहिं आॾो कॉलेज जो 18 ग्रेड वारो प्रिंसिपाल हाकिम अली उॼण पिणु कॉलेज खे तबाह करण में अॻु भरो आहे। दादूअ में कंहिं वक़्तु अंदरि कॉलेज अंदरि रुगो शागिर्दनि जा हुजूम ऐं तइलीम सिखण जा प्यारा आवाज़ ॿुधण ईंदा हुया। हाणे उन कॉलेज में रुगो वीरानी आहे। कॉलेज जे क्लासरूमनि में क्लार्क जे कमरनि में रुगो ॼारो ऐं ऊंदाही आहे। जनरेटर लाइ आयल तेल बि रुगो सरकारी कागज़ में इस्तेमालु थिए पियो, बाक़ी जनरेटर बंदि पियल आहे। शागिर्दनि जे लाइ कोच पिणु आहे, जेका शादी तक़रीब ऐं कॉलेज अमले खे तफ़रीह कराइण लाइ इस्तेमालु थी रही आहे। उन बस मां शागिर्दनि को बि लाभ न वरितो आहे। दादू कॉलेज जी ज़मीन ते मुक़ररु कयल बाअसर पटेवाले ऐं ॿिए अमले पारां बिना इजाज़त ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं सब्जियूं पोखियूं वयूं आहिनि ऐं पंहिंजे मेह, बकरियुनि ऐं ॻहनि लाइ गाह पोखियो वियो आहे। ऐं कॉलेज रिकॉर्ड में ज़मीन गैराबाद ॾेखारियल आहे, ज़मीन मक़ादे ते ॾिनल आहे। दादू कॉलेज अंदरि सफ़ाई न थियण करे हर हंधि किचिरे जा ढेर मौजूदु रहनि था ऐं ऑफिस क्लास रूमनि में रुगो ॼारो ऐं मिटी मौजूदु आहे।